डेहरकी में 27 अक्टूबर योम सियाह तौर मल्हाई वई। गवर्नमेंट पी हाई स्कूल डेहरकी के उस्तादन और शागिर्दन पारां जामिया मस्जिद चौक खां रैली कढी वई। 27 अक्टूबर 1947 में भारत पारां कश्मीर ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो वियो, जंहिंजी मज़ामत लाइ हिन ॾींहं खे योम सियाह तौर मल्हायो वेंदो आहे। मोदी सरकार कश्मीर अवाम सां केतिरा ई सालनि खां ज़ुल्म करे पई, जेका नाक़ाबिले बर्दाश्त आहे। अक़वामी मुत्तहिदा तोड़े इंसानी हक़ूक़ वारियूं तंज़ीमूं किरदारु अदा करे कश्मीरी मुस्लमान मथां थींदड़ ज़ुल्म ख़त्म कराइनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल समी भुट्टो, तालका एजुकेशन ऑफिसर एलिमेंट सेकेंडरी तालका डेहरकी। असां पूरी दुनिया के इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असांखे पंहिंजे डिपार्टमेंट तरफ़ूं आला अफ़सरनि तरफ़ूं कश्मीर सां जेके असांजी कश्मीरी भाइर आहिनि उन सां जेको इंडिया ज़ुल्म करे थो उन्हनि जे हक़ में कारो ॾींहुं मल्हाइण वञूं था। ऐं असां पूरे पंहिंजे तालके में सभु इन में पूरे तालके जा शागिर्द उस्ताद ऐं टीओज़ जे गॾु आहियूं। ऐं असां इहो वाज़े करणु चाहियूं था त कश्मीर में जेको ज़ुल्म थिए थो असांजा मुस्लमाननि खे, कश्मीरियुनि जे ॿारनि खे, असांजे भेनरुनि खे, औरतुनि खे जेको इंडिया ज़ुल्म करे थो, असां उन जे ख़िलाफ़ु सरापा एहतिजाज आहियूं। ऐं असां उनखे इंडिया जे सरबराह खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजो पाकिस्तान ऐं असांजी आर्मी तव्हां को घटि न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां असांजे मुस्लमाननि ते ज़ुल्म बंदि न कया त पोइ उहो ॾींहुं यादि कयो जो तव्हांजी इंडिया खे असांजी आर्मी, असांजी गवर्नमेंट ऐं असांजी आवाम पाकिस्तान जी तव्हांखे नीस्तो नाबूद करे छॾींदी। ऐं इहो बि असां ॿुधाइणु चाहियूं था पूरी दुनिया खे त असांजे कश्मीर सां गॾोगॾु असांजे फ़लस्तीन सां बि इसराइल ज़ुल्म करे थो। इन जे बारे में बि असां आवाज़ बुलंद कयूं था। बराए महिरबानी असांजे मुस्लमाननि ते, इस जो फ़लस्तीन जे मुस्लमाननि ते, फ़लस्तीन जे औरतुनि ते, असांजे मासूम ॿारनि ते इहा करबला मुसलत न कई वञे। जेकॾहिं यादि रखो, जेकॾहिं असांजे फ़लस्तीन जे ॿारनि ते ऐं उन इस्लामी ममालिक ते या असांजी कश्मीरी आवाम ते जेकॾहिं ज़ुल्म कयो वियो, आख़िर बर्दाश्त जी बि हिकु हद हूंदी आहे। ऐं इहा यादि रखे छॾियो, असां वटि कलमे जी ताक़त मौजूदु आहे। जेकॾहिं असां कलमे जी ताक़त सां अॻियां निकितासीं त तव्हां इंडिया खे ऐं पूरे काफ़िरनि खे, योधनि खे नीस्तो नाबूद करे छॾींदासीं। कोई मेड़ा को अॼोकी रैली पाकिस्तान जे हवाले सां ऐं कश्मीर ब्लैक डे जे हवाले सां मल्हाई पई वञे। इंडियन फोर्सिस कश्मीर जे हवाले सां बैनुल अक़वामी जेके यूनिवर्सल कानून आहिनि उन्हनि कानूननि जी मुसलसल भंजकड़ी कंदो पियो अचे। कश्मीरियुनि जी सॉलिडरिटी, कश्मीरियुनि जी सलामती जो मसइलो आहे, क़ौमी इस्तेहकाक जो मसइलो आहे, आम ऐं बुनियादी जेके हक़नि जी भंजकड़ी आहे उहा वायोलेशन असां वटि थिए पई। उन हवाले सां ऐं ॿियनि केतिरनि ई हवालनि सां मुसलसल जेको आहे उहो कश्मीर ते ॾाढ ऐं जबर ऐं ॿियूं जेके गैर इंसानी ऐं गैर फितरी ॾाढ ऐं जबर जेको मुसलित कयो पियो वञे, हीअ अॼोकी रैली उन जे ख़िलाफ़ु आहे, उन्हनि जी ॾाढाई जे ख़िलाफ़ु आहे, उन्हनि जे गैर इंसानी ऐं गैर इख़लाक़ी तसलुत जे ख़िलाफ़ु आहे। अॼु सभई ऐं पूरे पाकिस्तान जे अंदरि अहिड़े क़िस्म जूं रैलियूं जेके आहिनि उहे निकिरनि पियूं। अॼोकी रैली बि डेहरकी, तालको ऐं उन जा तमामु स्कूल्स ऐं उन्हनि जा तमामु स्टूडेंट्स जेके आहिनि हिन रैली में मौजूदु आहिनि। ऐं असां कश्मीरी भाइरनि सां मुकमल यकजहती जो इज़हार कयूं था।